माली का वठी असिस्टेंट ताईं गलो साफ़ कोन थो ॾे नारा एतिरा आया आहिनि पर इंशाअल्लाह जिस्म में क़ुवत एतिरी आहे जेसि ताईं असां तव्हांजा करे मसाला नथा वठूं तेसि ताईं असां पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं। पर साथियो इंतिज़ामिया हर लिहाज़ खां डिस्टर्ब कंदी प्रेशराइज़ कंदी थ्रेट्स ॾींदी पर उन थ्रेट्स खे उन धमकियुनि खे इन्हनि थ्रेट्स खे अॼु यकीन सां मां चवां थो मुंहिंजे हिन प्रोजेक्ट फ़ाइदनि इग्नोर करे छॾियो आहे। ही तव्हांजी बात ऐं इंशाअल्लाह हिन वाइस तांगर खे जोड़े ॾेखारींदो ऐं इहो बि परे कोन्हे तव्हांखे कॾहिं यकीन ॾियारींदो हलां त हिन प्लेटफॉर्म ते जॾहिं खां वठी वाइस तांगर आयो आहे असां मुसलसल सरापा एहतिजाज बि रहियासीं पर बग़ैर कम ॾिने वरिते हिन जी कमेटियुनि जे अॻियां उथियासीं बि तनक़ीदूं बि थियूं असांजे मथां मुखालफ़तूं बि थियूं त यार ही बग़ैर कंहिं कमनि जे हुननि खे छॾियो था ॾियनि पर इहो छॾणु कमेटी मेंबरनि जो अचणु उन्हनि खे मान ॾियणु असांजो अख़लाक़ी फ़र्ज़ु हुयो इहो हुननि जो वड़ हुयो जो हू असां सां निभाए न सघिया पर असां अॼु ॾींहं ताईं हर माण्हूअ सां हर ऑफिसर सां हर वाइस सां निभायो आहे पर इन जो इहो मक़सदु कोन्हे त असां कमज़ोर थी चुका आहियूं न असां हींअर ॿीणा अॻे खां अॻिरा थी निकिता आहियूं ॿार इंशाअल्लाह तव्हांजो लिविंग कैश में डिफरेंस हुजे 2.5% डिफरेंस हुजे तव्हांजी BCS जी पघार हुजे तव्हांजो ओवर टाइम जो मसइलो हुजे तव्हांजे 5% जो मसइलो हुजे तव्हांजी जेके बि मरातूं जेके पैसनि सां लागू आहिनि इंशाअल्लाह उहे बि वठंदासीं पर जेके असांजे क्लर्क जा प्रमोशन आहिनि CPC जा प्रमोशन आहिनि उहे बि वठंदासीं इंशाअल्लाह टेक्निकल जा जेके मसइला आहिनि टेक्निकल जा मसइला बि असां कंप्लीट वठंदासीं हिन वाइस चांसलर बी होल्डर ऐं डिप्लोमा होल्डरनि जा जेके प्रमोशन ऑलरेडी थींदा हुआ सभु वाइस तव्हांखे यादि हूंदो त बलोच साहब खां अॻु में जेको अलीबग साहब हो या जुनेजो साहब हो वाहिद बग साहब हो त इहे पॉलिसियूं असांजूं हलंदड़ हुयूं हिन उहे पॉलिसियूं असांजूं बंदि कयूं आहिनि इंशाअल्लाह इहे तव्हांजा डिप्लोमा जा होल्डरनि जा बि असां इंशाअल्लाह इहे ऑर्डर ज़रूरु वठंदासीं तव्हां कंहिं बि शइ खां घबरायो जेको असां हिन वक़्तु जेको असां मेड़ो कढियो आहे हीउ बेड़ाको जेको गॾु कयो आहे तव्हांजी जेका जिदोजहद जारी थी आहे असीं इहे तव्हांजा सभु मसइला वठी पटे वाले खां वठी माली खां वठी असां असिस्टेंट ताईं तव्हांजा सभु मसइला वठी पोइ ई तव्हां वठंदासीं इहो असांजो जिदोजहद जो आगाज़ जेको इहो शुरू थियो आहे इंशाअल्लाह जेसि ताईं असांजा सभु मसइला हल नथो करे तेसि ताईं असां कतनि बि तव्हां कोन उथंदासीं। जॾहिं खां वठी वाइस चांसलर आयो आहे उन्हनि ॾींहंनि खां वठी असांजे हिन इदारे जी जेका बेड़ो ॿुॾो आहे एॾो पैसे जो ज़ान थियो आहे जो अॼु असां वटि पैसो अणलभ थी वियो आहे। सभु वाइस चांसलर आया सभिनि पैसनि जूं रड़ियूं कयूं हर वाइस चांसलर हिकु ॿिए वाइस चांसलर इल्ज़ाम पियो हणे तव्हां फलाणो पैसा खाई वियो फलाणो पैसा खाई वियो मुल्क में कुझु कोन कयो यूनिवर्सिटी वहिंवार कढी वियो बाबा बलोच साहब खे अलीबग साहब जा ॾिनी त बि इहे सिलसिला हलिया पर असांजी कॾहिं पघार न कटी कॾहिं रेमुनेशन बंदि न थिया कॾहिं लिविंग कैश न बंदि थी कॾहिं असांजा डिप्लोमा जा ऑर्डर बंदि कोन थिया कॾहिं असांजी DPC कोन रुकियूं कॾहिं असांजा टूर कोन बंदि थिया पर जंहिं ॾींहुं खां वाइस चांसलर आयो आहे त हीउ असां सां उहा ई ॻाल्हि थो करे यार बलोच साहब पैसा लॻे बाबा बलोच साहब जेके पैसा ॻंढ ॿधी घर त कोन खणी वियो जेके पैसा हुआ जेके हिते छॾे वियो हलियो उहे तो काॾे कया असांजे इदारे जो हिन माण्हू ॾेवालो कढी छॾियो आहे वाइस चांसलर असीं हर हिकु शइ जो हर पैसे जो हर पाए जो हिन खां हिसाब वठी इंशाअल्लाह पोइ वठंदासीं कतनि कोन वठंदासीं तव्हां दोस्तनि खे वक़्तनि बवक़्तु सिक्योरिटी चीफ हुजे सिक्योरिटी SO हुजे डिपार्टमेंट जा चेयरमैन हुजनि डिपार्टमेंट जा चेयरमैन हुजनि या ऑफिसर हुजनि वक़्तु तव्हांखे नोटिस मिलंदा तव्हांखे मराहतुनि खां ॾेजारियो ॾींदो पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि करे छॾियो तव्हां अॼु हिन अदारे जे अंदरि आहियो